तो पढ़े लिखे तू वसीलो थी समझाण लाइ हाणे मुल्ले खे जवाब ॾिया बेईमान तू जो वसीले जो मुनकर आ तो ही तो के खिलाफ आ भई चंडराज तो ही तो पाण चवे थी हे वसीलो आ जॾहिं मां हिन खे वसीलो वठा तो पोइ सम्झ में ईंदो मां तू कॾहिं मां जो قل هو الله احد हमें तो कले दाच हिन खे चओ बि सोलह मां छाया चओ तो मां अहद आहियां वाहिद जी हद में फर्क क्या वाहिद जो ॿियो थींदो आहे अहद माना अकेलो जेको ॿुधायो पुट घणा अथई 5 1 ॿियो टियों अगर हो चवे त हिकिड़ो तो 1.5 सवाल थींदो बाबे का दिया हाँ सलवात पढ़ो मोहम्मद आले एक ॼणे ते दीन ते कहिड़ो आयो आहे कहिड़ो न आयो पोइ पुछंदो आहे पर तूं मजलिस वेंदा आहीं हा हिकु ॼणे जी त हूंदी आहे बताओ चवंदो साईं न मां हिकु माण्हू पुछंदो किथे वेठो कहिड़ो आयो कंहिं महिल आयो छो न आयो त जेकॾहिं सलवात पढ़ो त तव्हांखे सभई वाक्य यादि रहो तवज्जो قول هو الله احد ये बेटा सोना के बुधाए तो मां हिकु न आहियां अकेलो आहे बिस्मिल्लाह हलायो 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 घणा अल्लाह घणा अकेलो सवाल नहीं ठीक हाणे तव्हां पुछा थो मासूम घणा अचो था घणा इमाम घणा पक पंतर घणा 5 पक दूसरी भी चवई तो हाणे हिन खां कुझु ॼट अल्लाह वा अकेलो अल्लाह है अकेलो अगर 14 12 5 चवे थो त ये अदद पूरो ही तॾहिं थींदो जो मौला अली हिननि में हूंदो चौड़ा करे पहिरों सरदार पाकज़ारा मौला अली ये ना अगर मौला अली अल्लाह थी घणा बचा 13 और 11 हिकु भी न पहिरों न ॿियो करो कचो पहिरों मौला अली वो थी अल्लाह जो कोई माने को अली के अल्लाह जा 12 जो मन करो ठीक है 14 जो मन करो 5 मौला अली आए न ॻाल्हायो अगर अली वाला थी अल्लाह हमेशा घणा बचा 4 जो मतलब है जो अली के अल्लाह चवे तो 14 जो मन करो 12 जो मन करो 5 जो मन करो जो मन करा वो मरवान सलमान ना है नारा हैदर शियो न के जे अल्लाह जो बकाल हो 14 जो बकाल हो 12 जो बकाल हो 5 जो हां तुझी मर्जी हेदन जो इनकार कराए तभी तुझी मर्जी कब लइयो ना हिन को को भी जो खेच लगे मानो जो पुट ही ना जब अल्लाह समद के मां बेनियाज के जो मोहताज ना काबे में अली मौला के मोकले बुधाए तो मां ना है मोकलो मां है मोहताज आ मुजो न मोकला कोन अचिया अगर जो बोल तो लम ये शाबाना और गलत है लमी ये बना नहीं ये सारा पड़ेगा छोड़ा लमी अली तो बना के जो वालिद ना है वालिद वालिद ये तो बना वालिद वालिदा चैन तक मां अल्लाह हुआ जो कहे वालिद ॻाल्हायो पक पक हाणे जेको अली मौला के इमाम मञे थो मासूम मञे थो वली मञे थो वो औलाद ई मञींदो तवज्जो ये असां सैयद कहिड़ी औलाद दुश्मन हो ना जा रहा है कहदी मौला अली चलो माना असां दी औलाद मौला चाहते असांजो बाबू माना सैयद घट में घट धूल न पाए
छो त सैयद खपे त अली खे बाबो मञे अल्लाह न मञे अगर अल्लाह मञे थो पोइ पंहिंजो पीउ किथां आणी थो सरकार कलंदर तंगीर बके ये विया हो ये सभी हवाली हवाली बिस्मिल्लाह सिर रकम तेरी थे बिस्मिल्लाह बचा ना बचा अल्लाह अली बचे ठीक है मां पूछो मोल अरे कलंदर सही है जहां सही मैंने कह जी औलाद है मौला अली जी हनुमान दूसरे भी मैंने गाल बदो अगर कलंदर सैयद है तो वो अली जी औलाद है अली अबू कहलायो मौला अबू अगर अली अल्लाह हुआ तो वो कलंदर सैयद न है अली के औलाद ही करे अल्लाह के औलाद आए पजाज कलंदर तो हथो खणो नारा हैदरी ये को समझे हां फट और सही बिल्कुल बस तो बिजनेस कलंदर बस तो आगे फरमाए वला वजूलत चेस मां मौलूद न है कहलायो अरे मजे की गाल नुसेरी मौलूद का बाजो जश्न कर दे को नच दे को वाला छा कदा बिस्मिल्लाह अल्लाह जा तो चैन मां मौलूद नया ए अल्लाह मौला अली के काबे जो मौलूद करे समझाए त हे मौलूद है मां मौलूद नया या काबे जे जमण को तो खणो जाला ए जो मौलूद काबा जो मुनकरा उडाम तो जे मानु जो पोटरो ही ना ठीक है समझाई वलम यकुल लहू कुफुवन अहद तवज्जो इयो ही बुझाए त मुझो को हमसर ना है हमसर माना घर वाली हमसर है ना कोफा ना अंडा कलाई था कि डाटा मुर्सा न करे हां अरे जाला हर हमसर है ना आए मां जेतरो तुंजी इज्जत आ ओतरी घरवारी इज्जत आ मता ठकाड़े मुझो अकुल वणो वो अकुल कोन रखे वो फुड़िया में चवंदा न अल्लाह अदल कायम कयो तोखे अकुल घणो न थई हुन में मोहब्बत घणी तो नवा ने डिग्री ते हद में समझदा हो 104 डिग्री ते खदमत करी जेका शे जे वटा हां मां के चांग टूडी पया ये जेके शिमर है घर में शिमर दिलायो शिमर सोई बाहर कुकर के पानी पे तो खरखरा हड़ दई घर में यार शिमर आया होने के सबको होने के सटको याए ना याई टूडी पाए नवल तो कर मोमलानी सा वो काफरानी कने तो भी अली वारो हो बीबी ज़हरा जी बोली तो फर्क यो है तो जी इज्जत एतरी वडी वनी दाह दे ज़ाला जी बोला दर खुलई न खुलई पे धोड़ पा ही ज़हरा जे पेरन में भी सीधी बोले यो ना गाड़ी सही अगर दाल ने साइड के तो बोला अली पास न वटा दे ख्याल कर साइड लेकिन प्यार प्यार वेड़ो ना लेकिन वेड़ा द मानू हाने उहे मानू ये सफा सुसी या जे के ने जे मोबाइल को कुछ था ने मोबाइल समझा मोबाइल मन एकड़ी टुकड़े पे पाड़ी ये न कर मर्द मर्द रहे माई माई रहे सीरत अली धार तू मुर्स थी वजो ज़हर जी कनीज अदुल तू कर घर ये गुलदार होंदो कि बहुत भी दे मार दी दे वो याद कजा न वण दे किनो मन न वणदो आई को न्याबो कर जो पाइन के ता जो कम करे ना बिस्मिल्लाह अरे गाल आयो असा सैयद जो कम है तावीज़ लिखण तारी ना बाबा वो तावीज़ रखदा दे एड़ो तावीज़ दे जो सफाई अथो कया बिस्मिल्लाह असा लाल इन माई के जाबो जो तो कदे पैसा न खर्च तो नुकसान थे छो तो तावीज़ करे मुर्स के नौकर ठाई जाए ना अकुल मंदी ना जुमला बस साण जो अकुल मंद औरत रखे जेबो आ जो मुर्स के बादशाह करे पाण रानी थी दिया गाला गाला अकुल मंद औरत रखे जेबो
अगर मुर्स के बादशाह उठाए तू जो तू बैठो मुर्स के बादशाह करे पाण रानी ऐं बेवकूफ़ औरत उनखे जे पर ताबीज़ लिखाए मुर्स के नौकर ठाहे पर नौकर जी ज़ाल नुक़सान पंहिंजो थिए पाण नारा हैदरी हिकिड़ो विच में चूंडी जेका बकाजे ज़रूरी आहे न हा पर हुकम कोन था ॾेखारण खूब हिते आसे अल्लाह फरमाए जैसे त मुंहिंजो कुफ़ न आहे माना हाणे शादी न की अथऊं छा मुंहिंजो हमसर तवज्जो हाणे अल्लाह हिकु फरमान जारी कयो आहे या अहमद लौ लम अख़लक़ु अलियन लमा कान लिफ़ातिमत कुफ़्रन अला वजल अर्द आदम फमन दूना ये बड़ा सोना मां अली खे न पैदा कया हा त बतूल जो हमसर थी न सघे बतूल अली जो हमसर हां अली फैन जो ये हमसर है जो को हमसर ना है अगर अली अल्लाह वत हमसर को तो करे तो अगर अली अल्लाह वत हमसर नहीं हमसर तो शादी नहीं शादी नहीं तो जोजा नहीं गले तो जोजा नहीं जोजा नहीं तो हसनैन औलाद नहीं वो कुछ भी नहीं छातो करे पागल अली अल्लाह ये सब बात को न पुत्र ना औलाद ना बच्चा ना बार ना सैयद ना कुछ ठीक है हाणे का अल्लाह शहीद थींदो आहे कतल थींदो पोइ एक ही तारीख़ अल्लाह अली खे अल्लाह बि चवे वरी एक ॾींहुं मातम बि करे इमाम जी शहादत अल्लाह जी शहादत थी ये जो अल्लाह मरी ने बता दो छा हां माना शहादत थी मौला अमीर जी अल्लाह न है अल्लाह वाह शहादत है या एक ही रमजान तो हथ खणो वो शहीद ना थी वाद वो जब कबर भी नहीं वो शहीद ना जब ये एतरन गालन को हथ खणो पवंदी कुछ न बचंदी अली अल्लाह बि की तो तुझो ईमान में न बचंदो वन वो ये हुन ठायो है हो जे तो मुझे वली आ नबी जे तो मुझे वसी आ मोहम्मद जे सजे इमाम आ असन जे बसने बाबू आ ॻाल्हायो न ज़हरा जे मुझे शोहर आ बस ये शियता ये मुस्लिम के खिलाफ मौत दी छडी अगर गाल समझ में लागे अच्छी भैया हिनन भी कमाल कर छडियो तवज्जो कयो हिन तौहीद के बचाइण लाए सब कुछ कुर्बान कयो हां सही तौहीद के बचाइण लाए ज़हरा पासो ॾिनो भैया हां सही मौला ज़रब खादी हसन ज़हर खादो हुसैन मदीनो छॾियो ये शहादत मणी अन्या वॾी गवाही ज़ैनब चादर ॾेई तो खुतबा ॾींदे जी अल्हम्दुलिल्लाह जी असां खे पैदा कयो असां राज़ी आहियूं असां राज़ी तो आहे बि न जो वठो तूं न लिहाज़ा हिकु शइ क़ुर्बान करे काइनात खे ॿुधायूं त असां रहूं न रहूं हुन ॾींहुं तौहीद रहे अगर तौहीद बाक़ी आहे अज़ान बाक़ी आहे मस्जिदूं बाक़ी नमाज़ूं बाक़ी अथई हिन सैयद जो सदको अथई न हुजनि हा त तौहीद रुली वञे बसि रोई पिया हो सलाम ॿ जुमला पढ़ो मसाइब जा वधीक न दुआ घुरो के पुट जे साम्हूं माउ खे न मारे मसाइब ये पुट जे साम्हूं माउ खे कोन मारे अच्छा दादा करबला है करबला में मदीनो अजीब वाक़या करबला में पुट जे माउन जे साम्हूं पुट को ठाया ऐं मदीने में माउन जे साम्हूं पुट जे साम्हूं माउ खे मारे वियो दुआ करो कई माउ साम्हूं सलाम रोई पिया एक रवायत पढ़ा थो मूंखे पहिरियों नंढड़ो पढ़ियो तफ़सीर था मोहर मसाइब हम हिकु रवायत हब्बार बिन अस्वद
हब्बार बिन अस्वद मक्के जो मुशरिक बस ये रवायत ताला बिल्कुल नहीं होती। इब्न हदीद ये रवायत लिखी है हब्बार बिन अस्वद ये नबी अलैहि सलाम मक्के में फतह कई आम माफी जो ऐलान कई सब मिल के माफिया और फरमाई हब्बार बिन अस्वद जाथे मिले सोते पहुंच जाते मिले उते को है इब्न हदीद चए तो मां पंहिंजे उस्ताद तो पूछो त रसूल रहमतुल आलमीन सभिनि खे माफ़ी ख़बर कयो छा उते रोण आयो चई न कमीने छा कयो ज़ैनब जेका नबी जी अॻु जाई थी पालतू थी जॾहिं मके मां हले पई त सभिनि छलियो त न वञे सभिनि छलियो पर सभिनि ज़बान सां छलियो हिन मलून छा कयो नेज़े जो वार कई नेज़ो ॾेखारे वार न ॾेखारे त बीबी जो ॿार शहीद थियो इहो ॿार शहीद नबी फरमायो जिते बि हब्बार मिले हिन मुंहिंजी न्याणी खे नेज़ो ॾेखारियो हिन मुंहिंजी न्याणी खे नेज़ो ॾेखारियो जिते मिले भली काबे जे ख़िलाफ़ सां हुजे मार जो या रसूलल्लाह तीर जो इशारो बर्दाश्त नथो करे ख़ुदा ॼाणे तुंहिंजी सॻी धीअ खे को तीर हणंदो रहियो को ताज़ियाना हणंदो रहियो को पत्थर हणंदो रहियो ख़ुदा ॼाणे उहो ज़ुल्म तव्हां कीअं सलाम करे कोई पियो बस खुदा का सलाम सॼी मजलिस सईदा ज़ैनब कुबरा जी शहादत हवाले सां हिकु तारीख़ तब्दील थी वई आहे बस ॿ जुमला पढ़ा थो अची वई काथे जिते अचण जे लाइ कोन्हे ॾिसो वॾे नज़र अॻियां हुसैन मां घणे मसा पढ़ी राज़ी न आहियां रोई पियो मुंहिंजी मजलिस थी वई आहे अची वई उते जिते अचण जे लाइ नहीं अगर समझ में रवायत पढ़ जेसि ताईं अली जे धीअ जो पहिरियों कदम कूफे जी बाज़ार में न आयो तेसि ताईं हुसैन मौला जी अखि सांग ते खुलियल जॾहिं पहिरियों कदम अली जे धीअ बाज़ार में रखे न हुसैन मौला कई अखि बंदि भेण पुछे त हुसैन इंसाफ़ कर जॾहिं तूं गुस्से में मां ज़रबो गणिया पई हुसैन तो ते ज़रबो हलनि पियूं मां गणिया पई जॾहिं मां बाज़ार में घुसण आई आहियां अखियूं बंदि छो कई आवाज़ आयो हुसैन मां ग़ैरतमंद आहियां मौला पहिरियों कदम तव्हां को बर्दाश्त न थियो ख़ुदा जन सजाद हिकु बाज़ार ॿी बाज़ार चवंदी रही मारी जी धीअ कुझु ॾियो न ॾियो मूंखे चादर ज़रूरु ॾियो बसि हिकु मिनट ॾी ॿुधो सलाम तो रखे अची वई दरबार यज़ीद में ये बीबी जी कतार ये कातरा जी कतार समझियो ये बीबी जी कतार ये कातरा जी कतार इधर उम्मे फरवा बैठी है इधर कासम जो कातिल इधर लैला बैठी है इधर अकबर जो कातिल इधर रुबा बैठी है इधर असगर जो कातिल इधर ज़ैनब सकीना बैठी है इधर हुसैन जो कातिल इनाम वराह जनता इनाम वराह जनता मावरो नसल थियो ऐं ज़ैनब कुबरा के आराम न है कॾहिं हेॾे ॾिसे थी ऐं कॾहिं हेॾे ॾिसे थी पढ़ा ॻोल्हे थी का शइ ॻोल्हे इहा शइ थी त सभु शइ आहे हुसैन जो कटल सिर्फ़ थिया बसि ॿुधो ॾिसियो साहिब ने फजल दफा सलमान अजी भी रवायत लिखी है कभी ये ॾिसे थी कभी ये ॾिसे थी अचानक कबीनो जंहिंजे हथ में सिर भाई शरीफ जा पुट आहे ये धोई ढके एतरो लाए ॾिसो ॿुधे भेण ॾिसे थी धीअ ॾिसे थी बच्चा ॾिसंदा सजाद ॾिसे थो कबीनो खणी आयो पर हीअं न ये जुल्फन में हथ जुल्फन में हथा बीबी जा जुल्फन में हथ ॾिठा कि वाह मोहम्मद वालिया बाबा हिन कबीने के कहिड़ी ख़बर त हुसैन के जुल्फन में कीअं वठिबो जज़ाकल्लाह हाणे आख़िरी रवायत ॿुधो अज़दारो हीअ खणी आयो न ऐं तख़्त यज़ीद हीअं रखे आराम सां त शायद भेण बर्दाश्त करिया सकीना बर्दाश्त करिया रवायत जो ॾिसजो ॿुधे जे त रमा रासहु इला यद पीठो न परे को ॾिसजो पर इशारो करे सघां थो बीठो रखे न मां खे धीअ खे ॾेखारे भेण खे ॾेखारे सिर खे हीअं खणो ज़ैनब कुबरा वाह मोहम्मद वाली या बाबा ओ नाना हिनखे कहिड़ी ख़बर हुसैन खे विहारबो कीअं खणबो कीअं अल्लाह